नाज़रीन, पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी लापरवाही सबब कोट डीजी ऐं कोट बंगलो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो ऐं गंदगी जा पानी जा तलाउ बणिजी विया आहिनि। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर परवेज़ गोपांग सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। ज़ुल्म कयो आहे, मां खे ज़ुल्म कयो आहे, गंदगी ज़ुल्म कयो आहे, बच्चा बीमार थी विया आहिनि असांजा। ऐं ॿियो असां टीम मथे में थोरी शयूं आहे जेको वयल आहे हिते गंदगी थी आहे, बच्चा बीमार थी विया आहिनि, को ॿुधण वारो न आहे असांजी। पाणी भले हिकिड़े तारा वेठा आहिनि, चुप कयूं माल खाईंदा आहिनि, कुझु कोन था कनि, हिते कमकार कोई कोन था करनि, न को अचनि था। जे शिकारी था चवंदा पघारूं असांखे नथियूं मिलनि, उन ग़रीबनि जूं पघारूं बंदि आहिनि। शहर जी हालत आहे जेका तव्हां हींअर पाण रिकॉर्ड कई आहे। अॻिते वेंदो जेकॾहिं तव्हां मस्जिद नूरानी जे भरिसां वेंदो तव्हांखे अञा वधीक पाणी नज़र ईंदो। मस्जिद में अंदरि गंदो पाणी तव्हांखे मस्जिद में अंदरि नज़र ईंदो। मुक़दस जायूं असांजूं महफ़ूज़ कोन्हनि, असां शहर में लॾण जहिड़ा थी विया आहियूं। पब्लिक हेल्थ जी नाअहली आहे ऐं असांजा जेके बि मौजूज़ माण्हू आहिनि जेके नमाज़ लाइ वञनि था, जेके मां बारगाह ते वञनि था, जेके बि असांजा मस्जिद वग़ैरह आहिनि, जेके रस्ता आहिनि उन्हनि में पाणी बीठो आहे। बराए महिरबानी असांजी अपील आहे त शहर जी सफ़ाई कयूं वञे। रुगो तला लॻा पिया आहिनि, कंहिं घिटी मां थोरी बि जॻह सुकल न आहे जितां माण्हू आराम सां गुज़री वञे। न को नमाज़ी उतां गुज़री सघे थो, न को ॿार जेको आहे मदरसे में वञण जे लाइ उतां गुज़री सघे थो। ज़ुल्म जी इंतिहा त इहा आहे, मस्जिद जे सहन में गटरनि जो गंदो पाणी बीठो आहे। असांजी इंतिज़ामिया त अलाए किथे आहे, कोई अमलो कोन्हे गंदगी खणण वारो। शहर में एतिरी वॾी गंदगी आहे जो असिस्टेंट कमिश्नर साहब खे बार बार रिक्वेस्ट कई आहे साईं शहर जी सफ़ाई कराई वञे, पर हिन महिल ताईं को तदारुक न थियो आहे ऐं काई बि सफ़ाई जो अमल हिते न थियो आहे। असां आला हुकमनि खां गुज़ारिश कयूं था त कोट बंगले शहर जी मालिकी कई वञे ऐं शहर जी